अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी छारस बालाजी खान हाणे रहते शाहनवाज के मारे छॾींदो। शाहदिल हाणे मंठार के गोरे हथ करे वठंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन करें, हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रस बालाजी खान जेको शाहनवाज खे धमकाईंदो। शाहनवाज खे चवंदो त तूं हाणे इहो विसारे वेही रह त मां बि तोखे माफ़ कयो आहे। बहरहाल ईअं कॾहिं बि न थींदो, मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। रुॻो मंठार मुंहिंजे रुख चढ़ी वञे ऐं मंठार मूंखे मिली त उन खां बाद तोखे घुमाए छॾींदे। रस शाहनवाज चवंदो त रस बालाजी खान हाणे तोखे मोकिल, तूं पंहिंजे सिर जो ख़ैर घुर ऐं जंहिं ॾींहुं जेको मंठार मिली त उन खां बाद तो मथां हमलो करे ऐं तोखे ख़त्म करे ऐं पोइ हिन ॻोठ में ख़ुशियूं माणींदासीं। रस बालाजी खान चवंदो त रस शाहनवाज तोखे मोकिल, जेको करणो थी कर वञी। बहरहाल ईअं कॾहिं बि न थींदो, उन खां पहिरीं मां तोखे घुमाए छॾींदुसि ऐं तोखे लेटाए ऐं पंहिंजी दिलि ख़ुशि कंदुसि। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो शेरदिल जेको आहे मल्हार खे चवंदो त तूं पंहिंजी धीउ न हार। चाचा मिठल खे मां सम्झाए रगो तूं पंहिंजी माउ खे सम्झा त हू राबेल जे खिलाफ़ गलत न ॻाल्हाए ऐं बस तूं दुआ कर त असांखे जेको आहे मंठार मिली वञे। मंठार अगरि जेकॾहिं असांखे मिली वियो त उन खां बाद असां रस बालाजी खान खे मारे ऐं रस बालाजी खान जो कमु तमामु करे उन खां बाद भेण राबेल जो प्लान कंदासीं। मल्हार चवंदो त हा शेरदिल तूं सही पियो चवीं। मां पंहिंजी घरवारियुनि खे सम्झाए उन खां बाद मां तव्हांखे दुआ थो कयां त अल्लाह करे तव्हांखे जेको आहे मंठार मिली वञे। मंठार जे मिलण खां पोइ सभई पाण में मिली करे रस शाहनवाज ऐं पलेल खान सां कुझु ॻाल्हियूं कंदे उन खां बाद रस बालाजी खान मथां हमलो कंदासीं ऐं रस बालाजी खान खे पंहिंजी अंजाम ताईं पहुचाए सभु हिसाब किताब पूरा कंदासीं ऐं ईअं करे बि रस बालाजी खान खे सुख सां वेहण न ॾींदासीं। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसो तव्हां स्टोरी में ॾिसी चुका आहियो त रस बालाजी खान जेको आहे मंठार खे मारे चुका आहे। दोस्तों ईअं बिल्कुल भी न आहे, मंठार जी अञा हयाती आहे। तमामु जल्दी जेको आहे शेरदिल मंठार खे ॻोल्हे लहंदो ऐं पोइ मंठार जेको आहे शेरदिल जो साथी थी वेंदो। बहरहाल रस बालाजी खान उनखे कॾहिं बि न मारींदो, छो जो ही हिकु स्टोरी आहे ऐं जेका राणी ख़्वाब ॾिसी रहे बिल्कुल इहो ग़लति आहे। दोस्तों इहा हिकु ख्वाब आहे। बहरहाल मंठार मोह न आहे, मंठार अञा जीरो आहे ऐं उहे रस बालाजी खान जरूर खाली फिलहाल कॾहिं बि न चढ़ंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि। असां कॾहिं हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।